फसिया फसिया काथे आ तू? फसिया फसिया छाजो गुड़ लातो थे होश में ताही ही असांजो घर आ को बाजार कोने नो पुछो त फसिया काथे आ? ही तू केड़े लेजे में पियो ॻाल्हाए? हिते आ मां थियो चाहे केतरी आसानी सां पुछो तू मुखां यो सवाल, पर मां तुझे न मासूम चेहरे जे पुठियां एक धोखेबाज ऐं मक्कार छोकरी के सुञाणे चुको आहियां। हिन जो अंदाज़ो मुखे अॼु थियो। ये केड़ी बकवास करे रहियो आहीं? ऐं तुझी हिम्मत की थी जो तू मुंहिंजे साम्हूं इन लेजे में मुंहिंजी धीअ सां पियो ॻाल्हाए? हिम्मत जो दात तां पंहिंजी हिन धीअ खे ॾियो जिन हिन एतिरे मासूम नंढड़े दिल में मोहब्बत जा ॿ घर सजाए वेठी आहे। साफ साफ चओ, तू चवण छा तो चए? हाँ, हिन जो जवाब त तव्हांखे तव्हांजी पंहिंजी धीअ ॾेई सघे थी, जेका हिक तरफ़ त मूंसां जीअण मरण जूं कसमूं खाई चुकी आहे ऐं ॿिए तरफ़ मुंहिंजे ई भाउ सां मोहब्बत जी दावा करे थी। बदतमीज़, एडो वडो इल्जाम तू मुझी धीअ ते हणी रहियो आहीं। आखिर तू पंहिंजी औकात ॾेखारे छॾी न। ॾिसी वरितई न फसिया, पाण खां नंढे माण्हुनि सां रिश्तो जोड़ण जो नतीजो। हाणे त तुंहिंजी अखियूं खुली वयूं न। ॾिसी वठ, नीच घटिया इंसान। मूंखे नीच ऐं घटिया चवण खां पहिरियां हिकु भेरो पंहिंजी धीअ खां बि पुछी वठो। थोरो पुछोसि त हिन जे ऐं वसीम जे विच में छा आहे। पुछोसि, ॿुधाए फसिया, ॿुधाए न तुंहिंजे ऐं वसीम जे विच में छा आहे। ॿुधाए छो नथी पंहिंजी माउ खे? ॿुधाए, ईअं ख़ामोश छो बीठी आहे? ॿुधाए न पंहिंजी माउ खे। मूंखे कुछ भी पुछण जी जरूरत आहे अम्मी। मां हिन खे हिन सवालनि जो जवाब पाणी थी ॾियां। अगर हिम्मत अथई त ॿुध, मुंहिंजी नज़रुनि में तुंहिंजी का बि अहमियत न आहे ऐं नई वरी हुई। मां पंहिंजी ज़िंदगी में सिर्फ़ हिकु शख़्स सां मोहब्बत कई आहे ऐं उहो आहे वसीम। छा फसिया? ही तू केड़ी बकवास करें पई? ये सच है अम्मी। असां बिन्ही के मुनासिब वक्त जो वेट पे कयूं, पर हालातन के शायद यो मंजूर न हो। अगर सच इन्हीं सामू अचणो हो तो इन्हीं सही। जेकॾहिं इहो सच आहे त तूं मूंसां शादीअ लाइ हा छो कई? छो खेॾियो तूं मुंहिंजी दिलि सां? छो? ॿुधाए। मूंखे नाहे ख़बर। मां हुन वक़्तु शायद पंहिंजे होश में ही न हो। मूंखे कुछ समझ में ही न पे आयो। तूं कूड़ पई ॻाल्हाई। इहो सभु कुझु तूं ॼाणी वाणी कयो आहे। न, ईअं नाहे। ईअं ई आहे। सॼो विच राह में हथु छॾे कंहिं ॿिए जो हथु पकड़णु तव्हांजे रत में शामिल आहे। बेवफ़ाई करण त तोखे तुंहिंजी माउ खां विरासत में मिली आहे। टरी वञ, हाणे जो हाणे मुंहिंजे घरां टरी वञ। हलियो वेंदुसि, पर एतिरी आसानी सां कोन वेंदुसि। हिन सॼे घर खे बर्बाद करण खां सिवा मां चैन सां कोन रही सघंदुसि। I say get out. Get out my home. वञा थो, पर इहा ॻाल्हि तव्हां कन खोले ॿुधी छॾियो, बर्बाद करे छॾींदुसि। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।